अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोप सीरियल तकरार ड्रामो छो नथो हले, छाजे करे हुनजा एपिसोड बंद थी चुका आहिनि। छा ही ड्रामो ख़त्म थी वियो आहे या हिन ड्रामे जा जेके अदाकार आहिनि उहे जेको आहे सो फ़िलहाल कंहिं कम सां विया आहिनि। दोस्तों, हुन जी रिपोर्ट ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदा नई ख़बर जल्द खां जल्द अव्हां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों, हाणे हलूं था ड्रामे जी तरफ़। तव्हांखे ॿुधायूं त हिन ड्रामे जी जेका रिकॉर्डिंग आहे उहा हले थी पई ऐं जेको आहे सो कल्ह राति अॼु राति ड्रामो छो न हलंदो, हिन जो सबबु इहो आहे त जेको आहे सो हिन ड्रामे में कुझु नवां अदाकार अची रहिया आहिनि ऐं उन्हनि जी रिकॉर्डिंग हले थी पई। जीअं तव्हांखे ॿुधायूं त असद कुरैशी हिन ड्रामे में अचण वारो आहे, जेको तमामु घणो मशहूरु सदोरे जे नाले सां आहे। ऐं तव्हांखे ॿुधायूं त उहो जेको आहे सो मूसा ऐं मीर वारनि जे पासां हूंदो, हेॾो वरी रहिस सजावल ख़ान ऐं जेको आहे सो रहिस नवाब ख़ान वारनि खे जेको आहे सो बाहि ॿारे छॾींदो ऐं उन्हनि जो सख़्तु दुश्मन हूंदो ऐं उन्हनि खे जेको आहे सो धमकाईंदो, ईंदड़ किस्त में जेको आहे सो उन्हनि खे धमकाईंदो ऐं सजावल ख़ान जे साथी खे कुटकिणी कढंदो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त तमामु जल्द 2-3 ॾींहंनि जे अंदरि ई या 1-2 ॾींहंनि जे अंदरि ई ड्रामो वरी रेस्टोर बहाल थी वेंदो ऐं वरी ईअं ई हलणु शुरू थी वेंदो। इंशाअल्लाह हिन ड्रामे में अञा नवां अदाकार बि ईंदा ऐं वधीक मज़ो बि थी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त ज़हर ज़िंदगी खे इंशाअल्लाह ही ड्रामो ॿारे वेंदो ऐं हिन में अदाकार अञा बहितरीनु अचण वारा आहिनि। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। वठंदासीं तव्हां खां इजाज़त, मिलंदासीं ॿिए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।